लुकमान शहर खैरपुर में जमायत सलात कमेटी सूबाई सिंध जे बानी चेयरमैन फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवेसी खादरी जे असां आस्थान ते मौजूद आहियूं ऐं हीअ मोहबत वारा माण्हू पर कुझु असां शहर जूं नज़र सटना कयूं था त मोहबत बिना महल मारियूं कहिड़े कम जा मोहबत बिना महल मारियूं कहिड़े कम जा अथई भला कुर्बा तंहिंजा कख ही धन मिसल सभु धूड़ थींदई तोड़े किरोड़े हुजनि लख उन कुर्ब वारनि ॾे विख वधाए अदब सां हली दिनूं चए थो जुड़ियो वती सदा जग में तोखे जान बि हुजे जस कुर्ब वारनि खे कॾहिं बि फ़कीर मोहम्मद सलीम सियाल कॾहिं कोन लॻंदी आहे कस मोहबत वारनि जो मुल्कनि में उतो ॾेहनि मजा दस अदा वॾो करे वस पंहिंजे उन्हनि सां मिलण हली दिनूं चए सुभान अल्लाह चए थो अंगण वञे उन्हनि जे जेकी कनि इज़त एतिराम महिमान सां मुर्की मिलनि हू अक्सर करे आम अदब इख़लाक उन्हनि वटूं तोखे जजो मिलंदो जाम मालकतनि जो मुल्कनि में कयो निशा भरा नाम पोइ आहे जो एतिराम कंदा आहिनि घणो हली दिनूं चए बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा साईं असां चए थो त अंगण वञे उन्हनि जे जेके महिमान ॾिसी मुर्कनि आहे जी इज़त करे हू अची वेझो पाण वेहनि खीकारे ख़ुशीअ मां ख़ुशि ख़राबत कनि कचेरियूं कनि कुर्बन भरियूं हाल वाक़ुफ़ थियनि आबाद छल हुजनि उन्हनि जा आस्थाना हली दिनूं चए सुभान अल्लाह आमीन आमीन साईं चए थो त भली आया भला पिरी भला थिया मुंहिंजा भाग नसीब अॼु नारे जो चवे कीअं वराई आहे वाग ख़ुशियूं अॼु मां खोड़ कयां मां महकायां माग भला ॾिसो भाग कीअं आया अंगण हली दिली भली आया भला पिरी हुई जिन लाइ दिलि उदासी सालनि खां वठी सजन त लाइ सलीम सियाल हुयसि पिरन आऊं प्यासी अजब अचणु उन्हनि जे लाइ अजीब मूं हुया में बास बासी अॼु ख़ासि इनायत ख़ासी कई अथऊं कुर्बदारनि सुभान अल्लाह ज़िंदाबाद साईं रब तव्हांखे वधाए महिरबानी महिरबानी